नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। के भेड़ा सिटी का खबर जना भेड़ा सिटी भरसा बिन अलग अलग रोड हादसन में ब ॼणा सख्त ज़ख्मी थी पिया, जिनके भेड़ा सिटी अस्पताल मुंतकिल कयो वियो। तिबी इमदाद ॾियण बाद ॿिन्हिनि ज़ख्मियुनि खे गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो। इन सिलसिले में क़ौमी शहर कूड़ो मेमन स्टाफ वटि नामालूम तेज़ रफ़्तार कार ॻोठाणे बाग़न मेमन के ज़ोरदार टक्कर आयूं, जंहिं नतीजे में ॻोठाणियो सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे भेड़ा सिटी जे RHC अस्पताल मुंतकिल कयो वियो, जितां खेनि गणती जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। जॾहिं त कार सवार कार समेत फरार थी विया। ॿिए पासे ठारूशाह लिंक रोड ते ॻोठ शेबेग चांडियो वासी ॻोठाणो भेड़ा सिटी खां ॻोठ वापसी वञी रहियो त मोटरसाइकिल स्लिप थियण करे ज़ख्मी थी पियो, जंहिंखे भेड़ा सिटी अस्पताल आंदो वियो, जितां खेनि गणती जोगी हालत में नवाबशाह जे PMU अस्पताल रेफर कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।